सुजाग सिंध हिताज काज़ी अहमद पारां तालीम जे सुधार लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज कंदड़नि पारां सिंध में तालीम जो बिटो मयार नामंज़ूर, प्राइवेट स्कूलनि जूं मनमस्तियूं नामंज़ूर जा नारा हया विया। इन मौक़े ते अॻवाननि कामरान अली चांडे, अरशद दाऊदी, अज़ान पीरज़ादे ऐं इरफान जोतई मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध में तालीम जो बिटो मयार हाणे न हली सघंदो। सरकारी स्कूलनि में उस्तादनि जी खोट, फर्नीचर जी खोट, क्लासनि जी खोट सबबि मिसकीन, हारियुनि ऐं पौलितनि जा ॿार मयारी तालीम खां महरूम बणियल आहिनि। हुन चयो त अहिड़े अमल ख़िलाफ़ सुजाग सिंध हिताज जे फोरम तां 8 जनवरी ते तालीम जे आलमी ॾींहं ते हैदराबाद प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे वागधाड़ियुनि खां तालीम जो बिटो मयार ख़त्म करण जो मुतालबो कंदा। एजुकेशन डे ते 11 बजे हैदराबाद प्रेस क्लब जे आॾो सभु नौजवान गॾु थींदासीं। ऐं तव्हांजे तवसुल सां, मीडिया जे तवसुल सां, सहाफ़ियुनि जे जेको आहे सो तवसुल सां, ऐं सभिनी सिंध जे हर नौजवान खे, सिंध जे हर जेको आहे सो ज़ीशऊर माण्हू खे, उहो कंहिं पार्टी सां तालुक़ रखंदो हुजे, माना कंहिंजो वर्कर हुजे, छा बि हुजे, कारकुन हुजे, असां त इन को बि असां कंहिं पार्टी जे ख़िलाफ़ु कोन आहियूं, असां कंहिं शख़्स जे ख़िलाफ़ु कोन आहियूं। असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजो हक़ था घुरूं। इन जे करे आऊं नौजवाननि खे इहा दावत थो ॾियां, पूरी सिंध जे नौजवाननि खे 8 जनवरी ते 11 बजे, ठीक 11 बजे असां जेको आहे सो हैदराबाद प्रेस क्लब जे साम्हूं पुरअमन एहतजाज कंदासीं, पंहिंजो हक़ वठंदासीं। हिन मौक़े ते हुननि सिंध जे नौजवाननि शाजामदनि खे दावत ॾींदे चयो त 8 जनवरी ते हैदराबाद प्रेस क्लब पहुची सिंध दोस्तीअ जो सबूत ॾींदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk